अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मीरपुर ख़ास शहर बरादरी में इल्ज़ाम ऐं जवाब इल्ज़ाम ॿिन्हिनि धुरियुनि जूं अलॻि प्रेस कॉन्फ्रेंसूं। मीरपुर ख़ास ब्यूरो रिपोर्ट शहबाज़ अली लगारी। मीरपुर ख़ास में शहर बरादरी जे ॿिनि धुरियुनि विच में हिक ॿिए ख़िलाफ़ इल्ज़ाम ऐं जवाब इल्ज़ाम जो सिलसिलो जारी आहे। ॿिन्हिनि धुरियुनि ऐवानी सहाफ़त मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंसूं करे पंहिंजा मौक़िफ़ पेश कया आहिनि। मोहम्मद नवाज़ शहर ऐं ख़ुदाबख़्श शहर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मथियनि लॻल इल्ज़ामनि में का बि हक़ीक़त न, इहे कूड़ा ऐं ठाहियल आहिनि। नवाज़ शरीफ़ जो चवणु हो त संदन वालिद मिर्ज़ा ख़ान शहर खे 2023 में घरां कढी छॾियो जॾहिं त ॿियनि भाइरनि खे ज़मीन मां हिसो ॾिनो वियो। हिन इल्ज़ाम हयो त खे सोशल मीडिया ते तज़लील जो निशानो बणायो पियो वञे, जिन्हनि खां सबूत मौजूदु आहे ऐं मौलवी हुज़ूर बख़्श संदन पसंद जी शादी वारो मामिलो फ़ैसिले लाइ पैसा बि वरिता आहिनि। ख़ुदाबख़्श शहर चयो त मथस बे कूड़ा इल्ज़ाम मड़े बदनाम कयो पियो वञे, जॾहिं त हक़ीक़त में इल्ज़ाम हणंदड़ पाण चोरीअ में मुलविस आहिनि। ॿिन्हिनि मुतालबो कयो त खेनि इंसाफ़ ॾिनो वञे ऐं किरदार कशी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। यादि रहे त ॿिए पासे मिर्ज़ा ख़ान शहर मोहम्मद नवाज़ शहर जो वालिद लखा ॾिनो शहर पेश इमाम मौलवी हुज़ूर बख़्श शहर ज़ुल्फ़िकार शहर अब्दुल हमीद शहर ऐं अब्दुल लतीफ़ शहर 2 ॾींहं अॻु ऐवान सहाफ़त में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो हो त मोहम्मद नवाज़ शहर ऐं ख़ुदाबख़्श मथनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। उन जे जवाब में अॼु मोहम्मद नवाज़ शहर ऐं ख़ुदाबख़्श शहर ऐवान सहाफ़त में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मथनि लॻल इल्ज़ामनि जी वज़ाहत कई आहे।